बोलो श्री कारकत भगवान की जय। बोलो श्री झूलेलाल भगवान की जय। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। हल जाए तू दरबार प्यारा। हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी। चंद्र बीज जो भली करे तो चंद्र बीज जो भली करे तो निर्बल खे हूँ बलि करे तो निर्बल के बलि करे तो मन में श्रद्धा धार प्यारा। मन में श्रद्धा धार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। जवारो चंद्र शंकर जो थी जवारो चंद्र शंकर जो थी। मस्तक ते जो नित रहंदो थी मस्तक ते जो नित रहंदो थी। करते जो दीदार प्यारा। करते जो दीदार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी। जवारो चंद्र जे को ॾिसे थो जवारो चंद्र जे को ॾिसे थो शिव शंकर जो रूप पसे थो। शिव शंकर जो रूप पसे थो। भरे छदे भंडार प्यारा। भरे छदे भंडार प्यारा। चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र बीज जो आसु पुजाए चंद्र बीज जो आस पुजाए। ये तो उदासी पल्लव पराए देखो दासी पल्लव पराए। पाए पदार्थ चार प्यारा। पाए पदार्थ चार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी भागन वारो हल जाए तू दरबार प्यारा। चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी चंद्र आयो थी। बोलो श्री वरुण देव भगवान की जय। दीनन दयाल थी सदा कृपाल। दीनन दयाल थी सदा कृपाल। ओ नंदी नंद पाल। ओ नंगी नंग पाल। श्री कृष्ण मुरारी थी कृष्ण मुरारी थी। गिरवर धारी आए बांके बिहारी। गिरवर धारी आए बांके बिहारी। सब चवन बनवारी सब चवन बनवारी। रची रस जय प्यारी थी। रस जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो। मथुरा में जायो सब बंद बनी आयो। अची गोकल वसायो अची गोकल वसायो। वृंदावन गौ चारी थी रावण जो चारी थी। द्वारका जो नाथ आए नाथन अनाथ। द्वारका जो नाथ
साथ प्रिय भक्तन के साथ ये चवे सृष्टि सारी थी जवे सृष्टि सारी थी यशोदा जो बाल के चवन नंदलाल यशोदा जो बाल के चवन नंदलाल आए गायने जो ग्वाल आए गायन जो ग्वाल जीव जनता सुखकारी थी वजंत सुखकारी थी देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल मटे आयो पंहिंजो बाल मटे आयो पंहिंजो बाल कई लीला जय नारी थी कई लीला जय न्यारी थी ॾिनो गीता जो ज्ञान सभु ॼाणे थो जहान ॾिनो गीता जो ज्ञान सभु ॼाणे थो जहान बड़े बार बुढ़ो जवान बड़े बार बुढ़ो जान उस सारी जय तारी थी सारी जय तारी थी जेको धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान जेको धारे तो ध्यान तंहिंखे मिले भगवान पाए आत्म जो ज्ञान पाए आत्म जो ज्ञान महिमा वेद ने उच्चारी थी महिमा वेद ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा संत ने उच्चारी थी महिमा भगत ने उच्चारी थी महिमा भक्त ने उच्चारी थी भाग भलो सब जो कंदो श्री कृष्ण भगवान याद उदासी जो करे पाए पद निर्वाण बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय राम रमापत रूपतो दीन दयाल दयावान कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान कथा ॿुधो सभु प्रेम सां धारे मन में ध्यान आस सभु पूरन कंदो श्रीकार कत भगवान आस सभु पूरन कंदो श्रीकार कत भगवान ओम भूरिभुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ओम शांति 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 शासनातिमान पत्र में नोली रहवाय श्री कार्तिक महात्मा जो जैनी कथा श्री सोजी महाराज सोनकन के भगवान श्री कृष्ण सद्भामा के और महात्मा नारद मुनि राजा प्रत्व के वर्णन करे रहे काल ने 15 अध्याय में कथा प्रसंग दिया भगवान विष्णु कीअं वृंदा जो सत भञण जे लाइ हुन सां छल कयो जो जलंधर खे हाणे नाश करणो हुयो और उन जे कर्म जो फल उनखे मिली रहियो हुयो जंहिंते वृंदा खे जॾहिं इहा ख़बर पई भगवान खे श्राप ॾिनो भई कंहिं समय में तूं बि पंहिंजे स्त्रीअ जे योग में बन बन भिटकंदो वतनी भगवान त्रेता युग में उनजो उहो श्राप स्वीकार कयो वचन सत्य कया जो सीता के रावण खणी वियो बन में और भगवान तपस्वी वेश में सीता सीता करे उनजी ॻोल्हा पियो करे ॿियो श्राप ॾिनो त वञी करके पत्थर बण जो भगवान शालिग्राम जो रूप बणिजी वियो और वृंदा खे वरदान ॾिनो त तूं पवित्र बणिजी तुलसीअ जो रूप धारण कर त कार्तिक महीने जे हर प्रबोधनी एकादशी ते शालिग्राम और तुलसीअ जी शादी थींदी आहे भगवान चयो त मां पत्थर रूप बणिजी करके तोसां अची करके विवाह कंदुसि और तूं पवित्र बणिजी वेंदी त उन ॾींहुं तुलसी विवाह जो योग हूंदो आहे इन कार्तिक महीने जी हर प्रबोधनी एकादशी जो हींअर वधीक कथा जो प्रसंग 16 अध्याय में वर्णन थी रहियो आहे जंग जे मैदान में शिव जन जो जलंधर के नाश करण और देवताउनि जो माया जी उस्तति करे भगवान विष्णुअ खे वृंदा जे चिखिया तां उथारण हरे राम
वरी जलंधर युद्ध में कई माया पर बल गिरजा गौरी रचे करे क्यों शिव हो छल। हरे राम हरे राम। ऋषि हार जलंधर माया रची मायावी गौरी ठाहे अची पंहिंजे रथ ते विहारे खेस चयो मूं तोखे आहे प्राप्त कयो छॾे मोह अजायो शिव जो तूं कर शादीअ जो मूंसां सायो तूं। मथा शुंभ निशुंभ बेगारे पियो ऐं क्रोध सां खेस पे ईअं चयो बस करे वे कुछ भी ना चओ हाणे शिव जो कर तूं की न की भाव। ये बचन ॿुधी शिव थियो दिलगीर ॼण हारे वेठो मन जो धीर। उन वक्त अची विष्णु अचो ॿुध उन वक्त अची विष्णु अचो उथी जंग करण लाइ अॻिते वध। जंग करण लाइ अॻिते वध। हिय गौरी नकली ॼाण जे तूं हिय गौरी नकली ॼाण जे तूं दैतन जी माया पछाण जे तूं दैतन जी माया पछाण जे तूं। ईअं चई वेठो वञी चिखिया ते ईअं चई वेठो वञी चिखिया ते वृंदा जे योग परीक्षा ते वृंदा जे योग परीक्षा ते शिव क्रोध में भरजी त्यार थियो शिव क्रोध में भरजी त्यार थियो। अची शुंभ निशुंभ खे ईअं चयो अची शुंभ निशुंभ खे ईअं चयो हीअ गिरजा गौरी देवी बणी हीअ गिरजा गौरी देवी बणी हिक ॾींहुं नास कंदी ॿेई खणी हिक ॾींहुं नास कंदी ॿेई खणी होए अची जलंधर साण विड़ियो होए अची जलंधर साण विड़ियो कर माया पूरी दैत अड़ियो कर माया पूरी दैत कर्यो कर जंग रचे शिव लीला पियो कर जंग रचे शिव लीला पियो आखिर में चक्र सवार कयो आखिर ते चक्र सवार कयो लॻो चक्र जलंधर खे जॾहिं लॻो चक्र जलंधर खे जॾहिं सिधार थी धड़ खां वई तॾहिं सिधार थी धड़ खां तॾहिं इहो ॾिसी सभई दैत भॻा इहो ॾिसी सभई दैत भॻा हर सिंह नगारा जाम वॻा सिंह राजाम वॻा सब जय जयकार मनाइन प्यार जय जयकार मनाइन पिया शिव शंकर जा गुण गाइन प्यार शिव शंकर जा गुण गाइन पिया शिव शंकर जा गुण गाइन प्यार शिव शंकर जा गुण गाइन पिया शुंभ निशुंभ खे नास कयो हो देवी रूप धरे गिरजा गौरी भगतन जा कारज सभई करे कारज सभई करे हरे राम। हरे राम। श्री शिवजी महाराजन चवनि था त सोनकोड़ा जलंधर युद्ध जे मैदान में अची करके जंग तो करण लॻो पर वस की न पियो हले। होॾां वृंदा जे तप क्षीण थियण ते हिन जी शक्ति भी घटिजण लॻी। वीचार करण लॻो हाणे माया का सवाइ चारो कोन आहे माया छलण जो वरी वीचार कयो। गिरजा गौरी पार्वतीअ जी सूरत ठाहे करके हिकिड़ी नई नकुली गिरजा ठाही और शिव खे अची करके छलण लॻो। जलंधर अहिड़ी माया रची उहा नकुली गौरी पंहिंजे रथ ते विहारे करके और उनखे डिॼारण लॻो अरे मां तोखे प्राप्त कयो आहे तोखे मां खटी आयो आहियां ऐं तूं शिव जो मोह छॾे ॾे हली करके मूंसां शादी कर। होॾां शुंभ और निशुंभ दैत
वो भी भयानक रूप बढ़ाए करके गिरजा गौरी खे डिजण लगा और वह नकली गिरजा डिजण लगी। हरे राम हरे राम भाई दई त क्रोध करे चवण लगा त तू हाणे को भाव न कर, शिव हाणे तोखे कुछ न कंदो। शिव आहे मसाणनि में रहण वारो, गणनि सां गॾु योगी बणिजी करके पहाड़नि ते तो रहे पियो, तू हाणे जलंधर सां हली करके राज कर। शिवजन जो युद्ध जे मैदान में अहिड़ा उहे वचन उन्हनि जा ॿुधा और गिरजा गौरीअ खे ॾिठो, मन हारे वेठो। माया जो प्रभाव थियो। एतिरे में भगवान विष्णु अची करके जंग जे मैदान में पहुतो। ॼाणी ॼाणहार भगवान अची करके शंकर खे सुजाग कयो, अरे महाराज ही गौरी नकली अथव, ही माया छड़ी आहे दैतन, हे सब माया जो खेल आहे। उथो हाणे जलंधर जो अंत वेलो अची वियो आहे, तंहिं करके इहा लीला हाणे समाप्त कयो तव्हां। हुनजो मौत आणियोसि। हरे राम हरे राम भगवान शंकर सुजाग थियो और ॾिठई अरे बराबर है तो माया है। एकदम क्रोध में भजी करके शुंभ निशुंभ खे तो भगवान चवण लॻो भई तो तव्हांखे तो इहा हाणे गिरजा गौरी अची करके को रूप धारे करके मारींदी, जंहिंखे डिॼारियो था पिया। हरे राम हरे राम ईअं चई करके और भगवान जलंधर सां अची करके युद्ध करण लॻो। माया हिते पूरी थी वई। जंग जे मैदान में भगवान शिवजन अहिड़ी लीला कई जो वो देवताउनि जे ॾिनल शक्तियुनि मां जो चक्र बणायो हुयो, सो चक्र भगवान जलंधर जे मथां हलायो। चक्र लॻंदे ई दैत जी धड़ तां सिर लही वियो। बोलो शंकर भगवान की ससी धड़ खां धार थी वई और हुनजो मौत अची वियो। इहो ॾिसी करके दैत तो वठी करके भगा जंग जो मैदान छॾे करके हेॾा देवताउनि गणनि नरसिंह नगारा वॼाइण शुरू कया और भगवान शंकर जी जय जयकार मनाइण लॻा। बोलो शंकर भगवान की जय। सभई भगवान जी गुणानुवाद पिया ॻाइनि, उन्हनि जा गुण पिया ॻाइनि, उस्तति पिया कनि। बाबा भगवान शंकर न दैत खे आख़िर मारे करके नाश कयो आहे। होॾां भगवान जा वचन बि साकार थिया। शुंभ और निशुंभ खे गिरजा गौरीअ देवी रूप बणिजी करके जगदम्बा जो, बोलो श्री जगदम्बा मैया की जय। कंहिं समय ते माता उहा लीला कई और उन्हनि ॿिन्हिनि दैतनि खे मारियो, जंहिंजो प्रसंग कथा दुर्गा सप्तशतीअ में वर्णन ईंदो आहे। हरे राम हरे राम अची देवन शिव सां ॻाल्हि कई, श्री विष्णु अवारी लीला चई। चयो शिव माया जी शरण वठो, जा दुख लाहींदी सभ जो कठो। अची देवन गॾजी कई पुकार, हे माया तुंहिंजा रूप अपार। हे गिरजा गौरी लक्ष्मी चवन के सरस्वती ऐं गायत्री सॾने, पर रूप सभेई तुंहिंजा थी, वेदन जा वाकन कंहिंजा थी। तो आदि शक्ति बणिजी जग में, करी रखिया हर हंध थी दग में। हुजे गुफा कंदरा या को पहाड़, हुजे गुफा कंदरा या को पहाड़। बलवा हो नदिया वडो को घाड़, हो नदिया वडो को घाड़। आए हर हंध तुंहिंजो माता वास, आए हर हंध तुंहिंजो माता वास। हुजे शहर गांव या को बनवास, हुजे शहर गांव या को बनवास। हाणे कृपा करे को उपाय दस्यो, हाणे कृपा करे को पाव दस्यो। जीअं विष्णुअ जो वञे मोह नस्यो, जीअं विष्णुअ जो वञे मोह नस्यो। बुद्धि देवन जी अहिड़ी वाणी, बुद्धि देवन जी अहिड़ी वाणी। आकाश में परगट थी स्याणी, आकाश में परगट थी स्याणी। चमकाट रूप में खेन चयो, चमकाट रूप में खेन चयो। मुंहिंजा रूप टे आहिनि बुद्धि छॾियो, मुंहिंजा रूप टे आहिनि बुद्धि छॾियो। हिकु लक्ष्मी ॿियो गिरजा गौरी, हिकु लक्ष्मी ॿियो गिरजा गौरी।
मोरी टी सरस्वती आए सिर मोरी टी सरस्वती आए सिर मोरी तवि शरण उन्हनि जी वञी वठो तवि शरण उन्हनि जी वठी वञो थी वेंदो पंहिंजो पाण सुठो थी वेंदो पंहिंजो पाण सुठो बुद्धि देव सभई व्या लक्ष्मी वट बुद्धि देव सभई व्या लक्ष्मीअ वट वठी साण गौरीअ वट व्या झटपट वठी साण गौरीअ वट व्या झटपट हरि ब्रह्म लोक में अची करे हरि ब्रह्म लोक में अची करे चयो सरस्वतीअ खे ध्यान धरे चयो सरस्वतीअ खे ध्यान धरे करे टिनी पाण में इहो वीचार करे टिनी पाण में इहो वीचार कयो देवन ते हो ॼण उपकार कयो देवन ते हो ॼण उपकार ॼण देवन ते कयो हो उपकार ॼण देवन ते हो उपकार बिना टिनी बिज पांहिंजा खणी हलियो सभु देव तोखा विष्णुअ जे अॻियां थिया टे ॿूटा सदैव थिया टे ॿूटा सदैव ॾिसी उन्हनि खे ख़ुशि थियो पाण विष्णु भॻवान हिन रीति उदासी थो कयो सोरो अध्याय बयान बोलो श्री कृष्ण देव की जय उमापति महादेव की जय बोलो भाई सब संतन की जय हरे राम हरे राम श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ओॾां भगवान विष्णु शंकर खे तो जंग जे मैदान में होशियार करे और पाण वञी करके वृंदा जे चिखिया ते योगी बणिजी करके और योग कमाइण लॻो देवतान भगवान शंकर सां इहा ॻाल्हि कई भगवान विष्णु जी लीला ॿुधायूं भयो वृंदा जे चिखिया ते वञी करके वैराग वठी वेठो आहे भगवान शिव जन चयो देवतान खे त देवता हाणे तव्हां वञी करके माया जी शरण वठो हुनजी उस्तति कयो त को न को बिलो थींदो देवतान अची करके माया रूप माता जी उस्तति करण लॻा हे माया तुंहिंजा अपार रूप आहिनि गिरजा गौरी लक्ष्मी सरस्वती गायत्री सभु तुंहिंजा ई तो रूप आहिनि जंहिंखे जंहिं नाले में जंहिं रूप में विश्वास थो पवे पियो उहो तुंहिंजो उन रूप में पूजन करे थो पियो ये अवसर भी हली रहियो आहे माता लक्ष्मीअ जो दीपावलीअ जा 3 ॾींहं बोलो श्री लक्ष्मी माता की जय 3 ॾींहं माता जो पूजन और उस्तति आरती सभी लोग सारे संसार में पिया था माता जा गुण गायन पिया तो देवताओं चवण लॻा त हे माया लक्ष्मी भी तुंहिंजो रूप आहे गिरजा भी तुंहिंजो रूप आहे शक्ति भी तुंहिंजो रूप आहे हर हंधि तुंहिंजो वारो तो वॼे पियो गुफा कंदरा पहाड़ बर वन बरबट नदियूं वाह कोई भी अहिड़ो आस्थान कोन आहे माता जिते तुंहिंजो वासो न हुजे देवताउनि जी अहिड़ी पुकार ॿुधी करके माया प्रकट थी विष्णु जो मोह नाश करण जे लाइ चिमकाट जे रूप में माया अची करके देवताउनि खे आज्ञा कई त हे देवताओं लक्ष्मी गिरजा गौरी और सरस्वती ये 3 मुंहिंजा प्रमुख रूप आहिनि तव्हां उन्हनि जे शरण में वठो त तव्हांजो भलो थींदो हरे राम हरे राम देवता वरी सिधो लक्ष्मी वटि आया अची करके माता के प्रार्थना कयूं और उनखे गिरजा गौरी वटि कैलाश पर्वत ते वठी आया और वे 2 माताऊं वरी ब्रह्मलोक में देवताओं सां गॾु अची करके पहुतियूं सरस्वती वटि 3 देवियूं गॾु थी करके देवताउनि जो उद्धार जे लाइ पाण में वीचार करण लॻियूं और वीचार विमर्श करण खां पोइ देवताउनि खे आज्ञा ॾिनी त हे देवता हे वठो 3 ॿूटा 3 देवियुनि पंहिंजे पंहिंजे पारां हिकु हिकु ॿूटो ॾिनो देवताउनि खे और आज्ञा कई त वञी करके उते विष्णुअ जे अॻियां वृंदा जे चिखिया वटि इहे 3 ॿूटा पोखियो जॾहिं वॾा थींदा सलाह थींदा त हिन मां को न को रस्तो निकिरंदो हरे राम हरे राम
देवता ने आज्ञा मञे करके टिनिन देविन जी और वे टई बूटा आणे करके बराबर भगवान विष्णु जे साम्हूं पोखिया। जॾहिं वे वॾा थिया तो भगवान विष्णु उन्हनि टिनिन बूटनि जे उन्हनि सलनि खे ॾिसी करके वणनि खे ॾिसी करके ॾाढो प्रसन्न थियो। बोलो श्री विष्णु भगवान की जय। हिते हिन कथा सां गॾु ही 16 अध्याय ते समाप्त थियो। 17 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। श्री विष्णु भगवान जो वृंदा जे चिखा तां उथी वैकुंठ वञण और श्री सुत जी महाराजन जो सोनक आदि ऋषीश्वरनि खे तुलसी आवरे जी महिमा वर्णन करे ॿुधाइण। सो प्रसंग कहिड़ो आहे जो 17 अध्याय में अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री कारकत भगवान की जय। ऐं प्रेम सां प्रसाद बि वठो और ही भगवान शंकर जे महिमा जो शब्द भी चवायो। बम 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 भोले नाथ महादेव शिव शंकर भंडारिया। बम 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 भोले नाथ महादेव खिन पल में खावंद राजी थिए जो भगतन लाए उपकारिया। खिन पल में खावंद राजी रहे जो भगतन। बम 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 भोले नाथ महादेव शिव शंकर भंडारिया। बम 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 भोले आए तेरे लौकिया जो नाथ धनी कैलाश अंदर तो वास करे। आए तेरे लौकिया जो अंग अंग में ममाए भभूति अखे शिव नांगन सा प्यो नाच करे। अंग अंग में रमाए भभूति अखे शिव नांगन था प्यो। आए अहिड़ो जोगी जादूगर जो बिन मुरलीअ जे मदारिया। आए अहिड़ो जोगी जादूगर जो बिन मुरलीअ जे मदारी। बम 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 भोले नाथ महादेव शिव शंकर भंडारिया। शिव शंकर भंडारिया। रावण के दिन सोनी लंका प्रभु पाल रहे तो पहाड़न में रावण के बन के तो रेशमी वस्त्र खुद नगन रहे जंग झाड़न में। बन के तो रेशमी वस्त्र खुद नगन रहे जंग खुद नगन रहे जंग झाड़न में। शिव पाण रखे ना घर कोडी पर बन जे लाए उपकारिया। शिव पाण रखे ना घर कोडी पर बन जे लाए उपकारी। बम 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 भोले नाथ महादेव शिव शंकर भंडारिया। बम 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 खिन पल में खावंद राजी रहे जो भगतन लाए उपकारिया। खिन पल में खावंद राजी रहे जो भगतन लाए उपकारिया। किन खे छोड़े मोटर गाड़ियों किन खे प्योडे डीजल वारियों। किन खे प्योडे मोटर गाड़ियों किन खे प्योडे डीजल। किन खे प्योडे टांगा टिम टिम किन खे प्योडे घोड़े गाड़ियों। किन खे प्योडे टांगा टिम टिम किन खे प्योडे
करे लख लख करे लख लख लाए क्यों भगतन सा पर बैल ते संदस सवारिया करे लख लख लाए क्यों भगतन सा पर बैल ते संदस सवारिया बम 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 भोले नाथ महादेव शिव शंकर भंडारिया बम 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 भोलेनाथ महादेव शिव शंकर भंडारिया शिव शंकर अर्जा गाए तो दोखन जा दुखड़ा मिटाए तो शिव शंकर अर्जा गाए तो किन जा दुखड़ा मिटाए तो अरे अनजार जगाए तो ऐ बिगड़ल भाग बढ़ाए तो अरे अनजार जनाए तो ऐ बिगड़ल बाग बनाए तो ऐ बिगड़ल भाग बढ़ाए तो बिगड़ल बाग बनाए तो परमानंद परमानंद विपुल बख्शाए तो जो जन्म जन्म जो दुहारिया परमानंद विपुल बख्शाए तो जो जन्म जन्म जो दुआरिया बम 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 भोले नाथ महादेव शिव शंकर भंडारिया बम 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 भोले नाथ महादेव शिव शंकर भंडारिया इन पल में खावंद राजी रहे जो भगतन लाए उपकारिया किन पल में खावंद राजी रहे जो भगतन लाए उपकारिया जो भगतन लाए उपकारिया भगतन लाए उपकारिया बोलो शंकर भगवान की जय ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं श्रीश्वरं विश्वाधारं वदनसदृशं वेगवर्णं स्वाम्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवरदानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं मङ्गलं भगवान् विष्णुं मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाख्य सर्वमङ्गलाय तनो हरि बोलो राजा रामचंद्र की जय बोलो हिंदू सनातन धर्म की जय धर्म की जय हो। अधर्म का प्राणियों में सतवाना विश्व का बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो